फुर जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ते ठारूशाह SHO ख़िलाफ़ औरतन ऐं मर्दन जी अॼु 17 ॾींहं बि थाणे जी मुख्य गेट आॾो बुख हड़ताल कैंप जारी। बदनामी ख़त्म करायो, फुर जा जवाबदार गिरफ़्तार कयो जा नारा। ठारूशाह नौशहरो फेरोज़ लिंक रोड तां 19 ॾींहं अॻु पब्लिक राइट्स पार्टी जे अॻुवाननि खां मुबैना 15 लख ऐं चोपायो माल फुर थियण ख़िलाफ़ 17 ॾींहं बि थाणे जी मुख्य गेट आॾो अलामती बुख हड़ताल जारी रही। इन मौक़े ते अॻुवाननि नसीर अबरो, असद शाह, सज्जाद उमरानी, परवेज़ अञर, नूर बानू, अफशां माछी, रोज़ीना शाह ऐं ॿियनि चयो त पुलिस 16 ॾींहं गुज़रण बावजूदि फुर जा जवाबदार गिरफ़्तार न कया ऐं नई केस दाख़िल करे रहिया आहिनि। हिननि चयो त असां मुसलसिल 16 ॾींहंनि खां एहतजाज करे रहिया आहियूं पर को बि नोटिस वठण लाइ तयारु नाहे। हिननि चयो त जवाबदार अकबर रिंद ॾुआरी क़िस्म जो आहे जेको असांखे पुलिस जे आशीर्वाद सां संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे, जंहिं त असांखे जवाबदारनि ऐं पुलिस मां जानी माली नुक़सान रसण जा ख़ुदशा आहिनि। हिननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं चीफ ऑफ आर्मी स्टाफ खां मामले जो सख़्ती सां नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में असांजा पुरअमन एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। रिपोर्टर नसीर अबरो, शाहीन न्यूज़, ठारूशाह। ये गुंडागर्दी, ये मारामारी, ये दहशतगर्दी